सेनेट जो इजलास थी रहियो आहे। कानून वारी वज़ारत तरफ़ां लिखत में जवाब जमा करायो वियो। कानून वारी वज़ारत जो पंहिंजे जवाब में इहो चवणु आहे त नैब 2019 में 141 अरब, 2020 में 323 अरब ऐं साल 2021 में 91 अरब रुपया वसूल कया। सेनेट जो इजलास थियो आहे ऐं सेनेट जे इजलास में कानून वारी वज़ारत तरफ़ां लिखत में जवाब जमा करायो वियो आहे। नैब 2019 में 141 अरब, साल 2020 में 323 अरब ऐं साल 2021 में 91 अरब रुपया वसूल कया। कानून वारी वज़ारत तरफ़ां इहो जवाब जमा करायो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था MB सुमरो खां। MB आगाह कजो, छा इहे नैब तरफ़ां जेके उगाड़ियूं कयूं वयूं हुयूं उन्हनि जा तफ़सील पेश कया विया आहिनि कानून वारी वज़ारत तरफ़ां? जी बिल्कुल, सेनेट में कानून की वज़ारत नैब पारां जेके वसूलियूं कयूं वयूं आहिनि उन जा तफ़सील पेश कया विया आहिनि। मजमूई तौर ते 556 अरब रुपया वसूल कया विया आहिनि, जिन में इहो ॿुधायो वियो आहे त जेके वॉलंटियर रिटर्न ऐं प्ली बार्गेनिंग तौरु 2019, 20, 21, 3 सालनि में सिर्फ़ु 40 अरब रुपया नैब खे मिलिया आहिनि ऐं जेके अदालतुनि फाइन जेके केसनि में दंड विधा आहिनि उन्हनि जे बदल 10 अरब वसूल थिया आहिनि ऐं इनडायरेक्ट जेके नैब वसूलियूं कयूं आहिनि उहे 504 अरब आहिनि। टोटल 556 अरब रुपयनि जूं वसूलियूं आहिनि इन 3 सालनि में। ऐं जॾहिं त सलीम मांडवी वाला इहो सुवाल उथारियो आहे त नैब जा ऑफिसर पंहिंजा असाफ़ा छो हड़ताल ज़ाहिर नथा कनि ऐं जेको मूंखे हिन जवाब में ॿुधायो वियो आहे उन में लिखियो वियो आहे त जॾहिं उहे भर्ती थींदा आहिनि उन वक़्तु हिकिड़ो फार्म भरियो वेंदो आहे, उन खां पोइ उहे कोई बि असाफ़ा ज़ाहिर न कया वेंदा आहिनि। त जॾहिं पार्लियामेंटेरियंस पंहिंजा असाफ़ा हर साल ज़ाहिर कनि था त एहतसाब कंदड़ इदारनि जे ऑफिसरनि खे बि पंहिंजा असाफ़ा ज़ाहिर करणु घुरिजनि। त इन मामले ते बि मुख़्तलिफ़ सेनेट सवाल उथारिया आहिनि। इन ते नैब जी कारकरदगी ऐं नैब जी कंडक्ट ते सेनेट में ज़बरदस्त विरोध। MB थोरो इहो बि आगाह कजो त नैब जे इदारे जी हमेशह मुखालफ़त कंदड़ इहो चवंदा रहंदा आहिनि त नैब कुझु बि डिलीवर नाहे कयो ऐं नैब तरफ़ां इहे कूड़ा केसिस दाख़िल कया वेंदा आहिनि। हाणे कानून वारी वज़ारत ई पंहिंजे इहो जवाब में ॼाणाए पई त कहिड़े साल में केतिरी रक़म उगाड़ी वई आहे ऐं कुझु तफ़सील ॾिना विया आहिनि त कहिड़े इदारे खां या कहिड़ी शख़्सियत खां या कहिड़े रेफरेंस या कहिड़े स्कैंडल में इहे पैसा जेके उगाड़िया विया, रक़म उगाड़ी वई। ॿुधायो त 3 सालनि में जेके प्ली बार्गेनिंग जा पैसा वसूल कया विया आहिनि उहे रुॻो 40 अरब आहिनि। वरी अदालती जेके फाइन विधा आहिनि केसनि में उहे 10 अरब आहिनि। सही। ऐं नैब ॿियूं इनडायरेक्ट जेके रिकवरियूं कयूं आहिनि उहे 506 अरब आहिनि। त ही जेको सवाल नैब जी कारकरदगी जे हवाले सां उथारियो वेंदो आहे, ही तफ़सील जो ज़ाहिर कनि था त उहो सवाल जाइज़ उथारियो वेंदो आहे। नैब रेफरेंस में जेके मेगा करप्शन जा रेफरेंस आहिनि उन्हनि में वसूलियूं या उन्हनि में जेका एग्जीक्यूशन आहे उहे केस साबित करण वारे मामले में नाकाम रही आहे। छो त हाणे इनडायरेक्ट जेके रिकवरियूं आहिनि, मिसाल जी ॻाल्हि कंहिं सोसाइटी में कंहिं घर वठण जे लाइ पैसा जमा कराया हुआ उहे खाई विया, उन्हनि खे प्लाट न पे मिलिया, त मुख़्तलिफ़ सोसाइटियुनि ते जॾहिं केस दाख़िल थिया त उन्हनि पंहिंजी जान छॾाइण जे लाइ पंहिंजो बिज़नेस खे अॻिते हलाइण जे लाइ उहे पैसा माण्हुनि खे रिटर्न कया त उहे त नैब जा करप्शन केस त न आहिनि, त उहो इनडायरेक्ट थींदा आहिनि। त बाक़ी जेके ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके सोसाइटीज़ जा जेके मामला हल कराया विया नैब तरफ़ां उन मां जेका मिलियल रक़म हुई उहा बि क़ौमी ख़ज़ाने में जमा न कराई वई, उहा मुतासिरनि खे वापसि ॾिनी वेंदी आहे। जी बिल्कुलु बिल्कुलु, इहो नैब बिल्कुलु केतिरा ई भेरा इन जी तस्दीक कंदी रही आहे त उहे जेके पैसा आहिनि उहे डायरेक्ट मुतासिरनि जे हवाले कया। महिरबानी अवां जी तफ़सील ॾियण जे लाइ MB सुमरो।